नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं। मोरो खां मुश्ताक अली कुरैशी जी रिपोर्ट। मोरो सिंध अंदरि गुज़िरियल केतिरनि ॾहाकनि खां तइलीम एमरजेंसी हुअण बावजूदि तइलीम जी सुधारे में बहितरी अचण बजाए तइलीम तबाही जे किनारे ते पहुची चुकी आहे। सिंध हुकूमत जे वज़ीरनि मुशीरनि जा दावा सिर्फ़ ऐं सिर्फ़ टीवी शोज़ ऐं सोशल मीडिया जी ज़ीनत बणियल रहनि था, मगर अमली कम किथे बि मौजूदु न आहे। सिंध जे साइती ज़िले सां मशहूरी माणींदड़ ज़िलो नौशहरो फ़िरोज़ जे तहलके मोरो जेको तइलीम तरबियत अदब जे लिहाज़ खां पूरी दुनिया में मशहूरु आहे, मगर मौजूदा हुकूमत तरफ़ां तहलके जी तइलीम खे तबाह करण लाइ स्कूलनि जी बिल्डिंग जा ठीका पंहिंजे मनपसंद माण्हुनि समेत कमीशन खोर ठेकेदारनि खे ॾेई छॾिया आहिनि, जंहिं सबबि स्कूल जे तइमीर व मरमत लाइ ईंदड़ बजट करप्शन जे वर चढ़ी वञे थी। 2 साल अॻु मोरो तहलके जे हिकु प्राइमरी स्कूल अब्दुल मजीद पंजाबी प्राइमरी स्कूल सेम्स कोड 4160300329 जी तइमीर व मरमत लाइ सिंध हुकूमत तरफ़ां बजट मंज़ूर कई वई ऐं ठीको हिकु मनपसंद माण्हूअ खे ॾिनो वियो, जंहिं स्कूल जी मरमत करण बदिरां ईंदड़ पैसा पंहिंजी जेब ख़र्ची कई ऐं स्कूल साॻी जॻह ते ज़बून हाल बणियल आहे। स्कूल जे हेड मास्टर वाहिद बख़्श ज़रदारी पंहिंजी दर्द कथा ॿुधाईंदे चयो त सिंध गवर्नमेंट तरफ़ां स्कूल जी तइमीर लाइ ॾोकड़ त रिलीज़ कया विया, मगर उन्हनि जी पोइवारी न करण सबबि ईंदड़ रक़म ठेकेदारनि पारां गिड़काई वई आहे। अहिड़ी शिकायत हद जे चूंडियल नुमाइंदे तौरु हुकूमती धुर जे अॻुवाणनि खे कई आहे, मगर संदन ॿुधी अणॿुधी कई पई वञे। हिननि एला इख़्तियारनि नेब FI समेत मुल्क जी अदलिया खे अपील कई आहे त खुदारा तइलीम सां दुश्मनी कंदड़ माण्हुनि जी इंक्वायरी करे संदन स्कूल जी तइमीर लाइ ईंदड़ रक़म जो जाइज़ो वठी स्कूल जा हालत बहितर करे ॾिनी वञे त जीअं मुस्तक़बिल जे मामरनि खे तइलीमी दुश्वार खां बचाए सघिजे।